नाज़िन घोटकी में कबूतरनि जे ख़फ़्तियुनि जो मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंध ऐं पंजाब समेत ॿियनि सूबनि मां हज़ारे ख़फ़्तियुनि शिरकत कई। मेड़ाके में उस्तादी ऐं शागिर्दी वारी रस्म बि अदा कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक शाही लगारी। घोटकी में कबूतरनि जे शौक़ीननि पारां मक़ामी शादी हाल में तक़रीब मुनक़िद कई वई। कबूतर परवरी प्रोग्राम में सिंध तोड़े पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ कबूतरबाज़ी जे हज़ारे शौक़ीननि शिरकत कई। कबूतरबाज़ी जी तक़रीब में सिंध समेत पंजाब जे शौक़ीननि पारां कबूतरबाज़ी जे हवाले सां उस्ताद ऐं शागिर्द जी दस्तारबंदी पिणु थी। कबूतरबाज़ी जी शौक़ीननि खे शागिर्दी तौर सिंध जे सदर उस्ताद सरदार अहमद खान पठान पारां कबूतरनि जी परवरिश बाबति ॼाण ॾिनी वई। सिंध जे सदर पारां ज़िले जे चूंडियल उहिदेदारनि चेयरमैन अब्दुल वहीद सुंदराणी, सदर उस्ताद अब्दुर्रहमान लाखो, गुलाम नबी दौंदू, सैयद असद अली शाह, इमरान लाखो, अली गुर बदन पुटरो, मुमताज घोटो, पप्पू अरबाणी, बाबू खान पठान, अरशद महमूद शेख के अजरक समेत गुलनि जा तोहफ़ा पेश करे खेनि पग जी रस्म पिणु अदा कई वई। उन मौके ते तक़रीब में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कबूतर परवरी के माण्हू ग़लति नज़र अंदाज़ कंदा हुया त ही जुआ आहे फलाना टीर आहे। हे ॾिसो था त ही महफ़िल जुआरी नथा करे सघनि, हे हिकिड़ा मोहबती माण्हू करे था सघनि। असां कबूतर परवरी वॾी क़ौम आहियूं जेका लखनि जे तादाद में सिंध में कमु करे पई ऐं पूरे मुल्कनि में पाकिस्तान में उन मुल्कनि खां ॿाहिरि बि कमु करे पई। हे हिकु मोहबत जो पैगाम आहे जो हे शौक़ु ॾिसो था। हिकिड़ी असांजी रस्म आहे, उस्तादी शागिर्दी हिकु रस्म आहे, या दुनिया लेवल ते कबूतर परवरी में इहे शयूं हलंदियूं आहिनि। असां इहो ई था चाहियूं त जेके बि शौक़ीन हज़रात आहिनि उस्ताद शागिर्दी में अचनि त उहो असां लाइ बि इज़त आहे त उन्हनि जी बि इज़त आहे। त पैगाम आहे जो सदाईं मोहबत सां हिक ॿिए जी इज़त कनि। उस्ताद जेके आहिनि उन्हनि जी इज़त कयो, शागिर्द जेके आहिनि शागिर्दनि खे पंहिंजे बचे तरह रखो। बाक़ी उस्ताद जेके बि आहिनि हिक ॿिए जी इज़त कनि, शागिर्द बि उन्हनि जी इज़त कनि। असांजी जुआ न आहे, असांजो दिल्ली इनाम टूर्नामेंट आहे असांजी, हे टूर्नामेंट जे ज़रिए सां उॾाईंदा आहियूं। बस ही तमामु सुठो शौक़ु आहे माशाल्लाह। जेका बि हिन शौक़ में आहिनि ऐं हिनखे सही तरीक़े सां कनि त हीउ शौक़ु जेको आहे न तमामु भलो शौक़ु आहे। हीअ बि स्पोर्ट्स में जेको न अचे थो, इहो गेम बि स्पोर्ट्स में अचे थो त माशाल्लाह जेका बि हीअ शौक़ीन आस्ते आस्ते वधनि पिया। पहिरीं एतिरो शौक़ु माण्हुनि खे न हो, अॼुकल्ह तमामु हिन शौक़ खे जेको आहे न सुठो सम्झनि था त हीअ सभु हिन में लही पिया आहिनि। जेका ॿिया शौक़ु हुआ स्पोर्ट्स में ॿिया, उहो सभु शौक़ीन हिन में अचनि पिया। कबूतर परवरी प्रोग्राम जी मुनासिबत सां कुझु शौक़ीननि ॻाल्हाईंदे चयो त कबूतरबाज़ी जो शौक़ु पूरे सिंध तोड़े पंजाब में कयो वेंदो आहे। कबूतर परवरी तक़रीब में चूंडजी आयल उहिदेदारनि खे हौसला अफ़ज़ाई लाइ सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। कैमरामैन फरीद मंगनार सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।